आदा सिंधी अक्सर माण्हू सरमायादारी निज़ाम ख़िलाफ़ आहिनि, पर ॾिठो वञे त इन निज़ाम सनतकारी खे वसी करे रोज़गार जा मौक़ा पैदा कया आहिनि। हज़ारे फैक्ट्रियुनि में ग़रीब मज़दूर अॼु बि पंहिंजो गुज़र करे रहिया आहिनि। पोइ इहो ग़लति कीअं थियो? अदा छा सरमायादारी निज़ाम खां अॻु माण्हू रोज़गार कोन कंदा हुआ, ज़िंदगी कोन जीअंदा हुआ, पंजनि बचनि खे कोन पालींदा हुआ या घर कोन हलाईंदा हुआ? जेकॾहिं तव्हां रोज़गार जे वसीले खे सिर्फ़ सरमायादारी निज़ाम सम्झो था त इहो सरासर ग़लति आहे। इन निज़ाम जी सभ खां वॾी खामी इहा आहे त रियासत खे मफ़लूज करे छॾींदो आहे। कानून, इंसाफ़, ज़िंदगी सां जुड़ियल हर शइ ते काबज़ थी वेंदो आहे। तव्हां पाकिस्तान जो मिसाल वठो, हिते जी हर शइ ते सरमायादारनि जो कंट्रोल आहे। एतिरे क़दर जो इहे सरमायादार पंहिंजी हुकूमत ठाहियो वेठा आहिनि। हुकूमती माण्हुनि जी छंड छाण कयो त सियासतदाननि ऐं सरमायादारनि खे अलॻि करणु तक़रीबन नामुमकिन आहे। छो त हिते सरमायादार उहे ई आहिनि जेकी हुकूमत में आहिनि ऐं हुकूमत उन्हनि जी आहे जेकी सरमायादार आहिनि। निज़ाम जे नाकारा हुजण जो सभ खां वॾो सबूत इहो आहे त सरमायादार कॾहिं बि नुक़सान बर्दाश्त कोन कंदो, पोइ उहो मुआशी हुजे या जिस्मानी। इहो ई सबबु आहे जो हिते आम माण्हू इंसाफ़ लाइ दाहींदो रहे थो, पर इंसाफ़ नथो मिले। छो त आम माण्हू खे इंसाफ़ मिलण जो मतिलबु सरमायादार खे नुक़सान बराबरि आहे। हिन निज़ाम जी नाअहली जी कहिड़ी ॻाल्हि कजे जो हिकु आम माण्हू न इलेक्शन विड़ी सघे थो ऐं न इन्हनि जो मुक़ाबिलो करे सघे थो। ॼण त ग़रीब जो मुक़दर हिकु टके जी नौकरी लाइ इन्हनि अॻियां हथ टंगण ऐं इन्हनि जी ग़ुलामी करण आहे। मञूं था त इन्हनि जे फैक्ट्रियुनि में ग़रीब मज़दूर कमु कनि था, पर ईअं न सम्झो त इहो को असां ते अहसान कनि था, बल्कि ग़रीबनि खे रखणु इन्हनि जी मजबूरी आहे। न त फैक्ट्रियुनि खे ताला लॻल हुजनि हा, ग़रीब मज़दूर खां सवाइ का बि फैक्ट्री नथी हली सघे। पोइ बि हे उन्हनि सां कहिड़ो सलूक कनि था, शायदि तव्हांखे इन जी ख़बर कोन्हे। सोशल सिक्योरिटी, मेडिकल अलाउंस सभु नाले मातर आहिनि। ज़िंदगी जा 10-10 साल फैक्ट्रियुनि खे ॾींदड़ मज़दूर जेकॾहिं हादसे जो शिकार थियनि था त इन्हनि खे उन्हनि जो को बि अहसासु कोन्हे त उन्हनि जे बचनि जो छा थींदो, घर वारनि जो छा थींदो। हर सनत लेबर लॉ जे बुनियाद ते कमु करे थी। छा इन्हनि वटि को कानून आहे? केतिरा ई मज़दूर इन्हनि जूं ड्यूटियूं ॾींदे जान ॾेई विया, पर छा मरण खां पोइ इन्हनि उन्हनि खे हक़ ॾिना? बस कोर्टनि जा चकर लॻाइण, दर दर जा धिका खाइण लाइ ॾिना। अहिड़ो ई हिकु वाक़ियो 2019 में शाहनवाज़ ख़ासकेरी सां पेश आयो, जंहिंखे मेहरान शुगर मिल टेंडो अलायार में कम दौरान धकु लॻो, जंहिंजे करे हमेशा ही हिकु बाहि खां महरूम थी वियो। शाहनवाज़ ख़ासकेरी उन्ही शुगर मिल में 10 सालनि खां कमु करे रहियो हो, पर माज़ूर थियण खां पोइ मिल इंतज़ामिया तड़े ॿाहिरि कढियो। 2019 खां हेसि ताईं कोर्टनि जा चकर लॻाया पिया वञनि, पर मुआवज़ो नथो मिले। हीअ आहे असांजे निज़ाम जी हक़ीक़त, जंहिंमें कानून पाण इंसाफ़ जी तलाश में रुले पियो। को अहसासु कोन्हे त इहा माज़ूरी हिकु ग़रीब जे घर ते कहिड़ो असर विझे थी। उन केस में कोर्ट बि शाहनवाज़ जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो, पोइ बि मुआवज़ो ॾियण बजाए हाई कोर्ट रवानो कयो वियो। मूं चयो न, हिकु आम माण्हू इन्हनि जो मुक़ाबिलो नथो करे सघे। ग़रीब पंहिंजे बचनि खे पाले या केस कटण लाइ कोर्टनि जा धिका खाए। कानून इहो नाहे त को मज़दूर तव्हांजी फैक्ट्री में कम दौरान माज़ूर थी वञे थो त उनखे नौकरी मां कढे तालुक ई ख़तम करे छॾियो, बल्कि इहा इंतज़ामिया जी ज़िम्मेवारी आहे त हू उनखे उहे हक़ ॾे जंहिंसां हू पंहिंजनि बचनि खे पाले सघे। हा यार, बसि छा कयूं, हर हंधि इहो ई ज़ुल्म लॻो पियो आहे। वरी मोतबर बि उहे ई आहिनि जेकी अहिड़ा कहर कनि था। अदा तव्हांखे ख़बर आहे त असां दुनिया जी सभ खां वधीक कूड़ ॿुधण वारी क़ौम बणिजी चुका आहियूं। जेतिरा कूड़ असां ॿुधा आहिनि, शायदि ई दुनिया में ॿी कंहिं क़ौम ॿुधा हुजनि। ऐं इहो अमल सालनि खां ईअं ई हलंदो पियो अचे। हिकिड़ो माण्हू चोरी करे थो या को ग़लति अमल करे थो, पोइ उनखे लिकाइण लाइ कूड़ ॻाल्हाए थो। इहा थी हिकिड़ी ॻाल्हि। पर हिकिड़ो माण्हू मुसलसल चोरी कंदो अचे ऐं ग़लति अमल कंदो अचे ऐं पोइ उनखे बचाइण लाइ मुसलसल कूड़ ॻाल्हाईंदो अचे। ऐं वरी मज़े जी ॻाल्हि, जॾहिं अहिड़े माण्हू खे ग़लति चयो वञे त हू पंहिंजी बेइज़ती सम्झे ऐं चवण वारे खे पंहिंजो दुश्मन सम्झे, त पोइ अहिड़े शख़्स जे लाइ तव्हांजी छा राय हूंदी? असांजा तक़रीबन सियासतदान, हुक्मरान ऐं सरमाएदार इन्ही कैटेगरी में अचनि था जेकी मुसलसल अवाम जा हक़ मारे ग़लति मुनाफ़ो कमाए बि क़ौम अॻियां पाण खे मोतबर साबित करण लाइ कूड़ ॻाल्हाईंदा पिया अचनि। ऐं जेको इन्हनि खे इन्हनि जी हक़ीक़त ॿुधाए त उनखे दुश्मन था सम्झनि। असांजे टैक्स जे पैसनि मां 90% पाण खाई, जेकॾहिं 10% कॾहिं को कमु कनि था त उन्हनि जी औलाद बि वॾी थी हर हंधि फ़ख्र सां इहो ई ॻाए थी, ॼण त असां ते को अहसान करे छॾियो आहे। इन्हनि खे इहा ख़बर कोन्हे त दयानतदारी, ईमानदारी हिकु मुसलसल अमल हूंदो आहे जेको ज़िंदगी सां गॾु जारी रहंदो आहे। ही कंहिं बि अमल जो नतीजो या सर्टिफिकेट कोन्हे जंहिंखे हर हंधि सिर्फ़ लफ़्ज़नि सां बयानु कबो आहे। ऐं न ई इन जो मतिलबु इहो आहे त ज़िंदगी में हिकु कमु सुठो करे बाक़ी सॼी ज़िंदगी अवाम जो रत पीअंदा रहो। हुक्मराननि जी शान शौकत जा किस्सा ॿुधी ॿुधी हाणे अवाम बि हवस जो शिकार थी वई आहे। हर माण्हू क़ाबिलियत खे पासीरो रखी बसि अमीर थियणु चाहे थो। इन्ही हवस लालच समाज मां एहसास जे टिशू खे कंहिं गंद में उछले छॾियो आहे। ईमानदारी खे कफन वेड़े जनाज़े निमाज़ पढ़ी छॾी आहे। 1989 में अज़ीम लेखक लुइस एंट्रियो पंहिंजी किताब द थिन ऑन बी ट्रू में शायदि असांखे ई ॿुधाइण लाइ लिखियो त कूड़ ऐं ग़लति अमल नफ़्सियाती मसइलनि जी जड़ हूंदा आहिनि ऐं इहा ई नफ़्सियाती उलझन बाद में जिस्मानी बीमारियुनि खे जनम ॾींदी आहे। इहो मुमकिन ई नाहे त को शख़्स बेईमान हुजे ऐं हू ज़हनी तौर ते सेहतमंद हुजे। जाइज़ो वठो त हिते तक़रीबन हर अमीर शख़्स नफ़्सियाती या जिस्मानी मर्ज़ में मुब्तला नज़र ईंदो, छो त हिते अमीरी ताज पाइण लाइ ग़रीबनि खे कफन ॾियणो पवे थो, हक़ मारिया वञनि था, ज़ुल्म कया वञनि था। कीड़नि मकोड़नि जी सम्झंदड़ असांजे वजूदनि खे इहे कॾहिं मान ॾेई इज़त ॾींदा।
इन ग़लतफ़हमी मां निकिरी अचो। असीं जीऊं न पिया बल्कि असांखे पालियो वञे पियो वोट ॾियण लाइ, गुलामी करण लाइ ऐं इन्हनि जा ज़ुल्म सहण लाइ। कानून इंसाफ़ जा ख़्याल पंहिंजे दिलि मां कढी छॾियो। हिते इन्हनि जो त उन्हनि जो ई आहे पर पंहिंजो बि उन्हनि जो ई हूंदो आहे। असां मां कोई शख़्स वज़ीर आला हाउस नथो वञी सघे, गवर्नर हाउस या असेंबली में नथो वञी सघे, पर हे असांजे भॻल रोडनि ते बि पंहिंजी शान शौक़त ॾेखारे सघनि था। असांजी फिटल मोटरसाइकिल जा बि कागज़ चेक थियनि था। हे गाॾियुनि जा काफ़िला काए घुमनि था पर रुकावट न ईंदी आहे बल्कि इन्हनि जी करप्शन खे बि सलामी थींदी आहे। असांजे वेझो अचण सां जेकॾहिं तव्हां ख़ौफ़ खाओ था त तव्हांजे अहिड़ियुनि हरकतनि सां असांखे तकलीफ़ थींदी आहे। असांखे लाश खणण लाइ एम्बुलेंस न मिले ऐं हे मानी जी दावत लाइ 100 गाॾियूं खणी हलनि ऐं पोइ फ़ख्र सां पाण खे हुकुमरान सॾाइनि त लानत अहिड़ी हुकुमरानी ते आहे। हर शइ असां खां लुटे बदिले में बसि ज़िलत ऐं ख्वारी ॾिनी आहे। हुकुमरान बि तव्हां त सरमाएदार बि तव्हां, हे ज़मीनूं बि तव्हां जूं त ज़माना बि तव्हांजा। असां त बसि यतीम ॿारनि वांगुरु तव्हांजे ॾिनल टुकड़नि खे तकींदा रहूं था। असीं केरु थींदा आहियूं पंहिंजा हक़ घुरण वारा? असांखे इहो हक़ हासिल ई कोन्हे छो त असां हिन धरती जा रहाकू न बल्कि तव्हांजा पालियल गुलाम आहियूं। अवाम जा नुमाइंदा अवाम खां बचण लाइ स्पेशल सिक्योरिटी रखनि था, ख़ौफ़ जे दायरे में क़ौम खे पाले ख़ुदा थियण जी कोशिश कनि था ऐं असां तालियूं वॼाए इन्हनि जे कूड़नि ते वाह वाह करे डांस कयूं था ऐं करिणो थो पवे छो त असांजी ज़िंदगी असांजी नाहे बल्कि इन्हनि आकानि जी पालियल आहे। नमक खे हिलाल त करिणो आहे। जीअं असां क़ुर्बानी लाइ जानवर पालियूं था, हे वोट वठण लाइ असांखे पालियनि था। पोइ कहिड़ो फ़र्क़ु थो पवे असां मां को पाण मरे या मारियो वञे? असांखे त इन्हनि जी ख़ुशी ॾिसणी आहे। हर शहर में हर रोज़ कंहिं ज़ुल्म जी बाहि भड़के थी पर केरु चवे फिलाणो त असांजो मुर्शिद आहे ऐं कहिड़े मुंहं सां चऊं? असांजो मिसाल ईअं ई आहे जीअं कंहिंखे हथ में पिस्टल ॾेई पंहिंजी छाती ते रखी ऐं ट्रिगर बि पाण दॿायूं ऐं पोइ घोड़ा घोड़ा कयूं त असांखे हिन गोली हई आहे। हक़ीक़तनि खे सुञाणो, ज़ुल्म ख़तम कोन थींदा जेसि ताईं ज़ालिम पधरा कोन थींदा। मरण जो त हिकु ॾींहुं तय आहे पर छा पंहिंजे नसल खे अहिड़ो माहौल ॾेई हलंदा जंहिंमें साह जो बि टैक्स अदा करणो पवे? जेकी असांखे गुलाम बणायो वेठा आहिनि छा असांजी औलाद खे आज़ादी सां जीअण ॾींदा? यादि रखो त गुलामी जो ज़िलज़िलो आज़ादी जे महलनि खे तबाह करे छॾींदो आहे। पंहिंजी अज़मत खे ॿियनि जो गुलाम न बणायो। तबाही जा दर झले ख़ुशहाली जी उम्मीद न रखो। जेकॾहिं तव्हांजी नज़र में ज़ुल्म खे नसीब सम्झी सबर कबो आहे त पोइ तव्हां इन्ही ज़ुल्म जा हक़दार आहियो छो त अहिड़े माहौल में बग़ावत न बल्कि ज़िंदा रहण ते बि शुक्र कबो आहे।